सोचना ख़बर वाकिनियो पटीदन भरसां ज़मीनी तकरार तां फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया आहिनि। पटीदन थाणे जी हद ॻोठ अमीर अली आराई में ज़मीन जे तकरार तां आराई ऐं ब्रोही बिरादरी में छेड़ो थी पियो। फायरिंग में सबबि 2 भाइर ज़ुल्फ़कार ऐं असगर आराई गोलियूं लॻण सबबि थॾे ते मारिजी विया आहिनि। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। वाक़ियो ज़मीन जे तकरार तां ॿुधायो पियो वञे। हाजी हबीब ब्रोही वारनि हमलो कयो आहे। वाक़े बाद इलाक़े में ख़ौफ़ हिरास ऐं ॾहकाव पखिड़िजी वियो आहे। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईंदासीं। पटीदन भरसां ज़मीनी तकरार तां फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया आहिनि। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। पटीदन थाणे जी हद ॻोठ अमीर अली आराई में ज़मीन जे तकरार तां आराई ऐं बिरोही बिरादरीअ में झेड़ो थी पियो आहे। फायरिंग जे नतीजे में 2 भाइर ज़ुल्फ़कार ऐं असगर आराई गोलियूं लॻण सबबि थॾे ते मारिजी विया आहिनि। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। वाक़ो ज़मीनी तकरार तां पेश आयो आहे। इहो ॿुधायो पियो वञे। हाजी हबीब बिरोही वारनि हमलो कयो आहे। वाक़े बाद इलाक़े में ख़ौफ़ हिरास पखिड़िजी वियो आहे। जी नाज़रीन, अवां सां आगाह कयूं पिया। पटीदन भरसां ज़मीनी तकरार तां फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया आहिनि। पटीदन थाणे जे हद ॻोठ अमीर अली आराई में ज़मीन जे तकरार तां आराई ऐं ब्रोही बिरादरी में छेड़ो थियो आहे। नई हवाले सां पटीदन खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर कामरान जोयो लाइन ते मौजूद आहे। जी कामरान, हे वाक़ियो पेश आयो आहे, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पटीदन जी हद है ॻोठ अमीर अली राजपर आराई जंहिंमें ज़मीन जी तकरार तां आराई ऐं बिरोही बिरादरी जे 2 धुरनि में झड़ो थी पियो आहे। फायरिंग सबबि आराई बिरादरी जा 2 गबरू नौजवान भाइर ज़ुल्फ़कार आराई ऐं असगर आराई गोलियूं लॻण सबबि थॾे ते मारिजी विया। उन मौक़े ते पटीदन पुलिस वाक़े वारी हंधि पहुची वई आहे। वाक़ियो ज़मीन जी तकरार तां ॿुधायो पियो वञे। आराई बिरादरी जा माण्हू मथां हाजी हबीब ब्रोही वारनि हमलो कयो आहे। वाक़े बाद इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी, तफ़सील